करप्शन इल्जाम हेठि गिरफ्तार कल मटियारी जे अगूणे डिप्टी कमिश्नर अदनान रशीद के हैदराबाद जी एंटी करप्शन अदालत में पेश कयो वियो। 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन हवाले। अगूणे डीसी अदनान रशीद के हैदराबाद सखर मोटरवे मंसूबे जी ज़मीन जी ख़रीदारी में पौणा 2 अरब रुपयनि जे करप्शन जे इल्जाम हेठि गुज़िरियल राति गिरफ्तार कयो वियो हो। एक महीने का ओपीडीज़ बंद करे वेठल ग्रैंड हेल्थ अलायंस मुतालबा मंजूर थियण बाद एहतजाज खत्म करण जो ऐलान करे छडियो। सूबाई वज़ीर नासिर शाह, सिहत वारे सेक्रेटरी ज़ुल्फ़कार शाह ऐं ॿियनि एहतजाज कंदड़नि जे कैंप ते पहुची मुतालबा मंजूर करण जी ख़ातिरी कराई। वफ़द जी ख़ातिरी बाद डॉक्टरनि पारां सुभाणे खां ओपीडीज़ जो बाइकाट खत्म करण जो ऐलान। डॉक्टर महबूब नूनारी मूजिबि ओपीडी जो बाइकाट खत्म कयूं था, अलामती एहतजाज जारी रहंदो। पीटीआई चेयरमैन इमरान खान पाण ते वधीक हमलनि जो ख़दशो ज़ाहिर करे छडियो। फ्रांसीसी टीवी खे इंटरव्यू ॾींदे इमरान खान चयो त बदकिस्मती सां सम्झां थो त मूंखे ॿीहर रस्ते तां हटाइण जी कोशिश कई वेंदी। मोहतियात ज़रूर थी वियो आहियां, पर पंहिंजे मक़सद तां पोइते न हटंदुसि। एस्टेब्लिशमेंट सां इख़्तिलाफ़ रूस जे दौरे खां वापसी ते थिया हुआ। आर्मी चीफ जी मुक़ररी ते हुक्मरान धुर परेशान आहे। असांजी पॉलिसी आहे त ॾिसो ऐं इंतज़ार करियो। सुप्रीम कोर्ट पीटीआई जो लॉन्ग मार्च रोकण बाबत फौरी तौर हुकुम ॾियण खां इनकार करे छडियो। सेनेटर कामरान मुर्तज़ा जी दरख़्वास्त गैर मौसर करार ॾेई उकलाए छॾी। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾिना त फ़िलहाल हुकुमनामो जारी करण जी ज़रूरत न आहे। सूरतहाल ख़राब थी त नई दरख़्वास्त दाख़िल करे सघिजे थी। एहतजाज जो हक़ लामहदूद न आहे, आइनी हदुनि सां मशरूत आहे। जस्टिस अतर मिनुल्लाह रिमार्क्स में चयो त छा इंतज़ामिया एतिरी कमज़ोर आहे जो लॉन्ग मार्च कंट्रोल नथो थी सघे। ही एग्जीक्यूटिव जो मामलो आहे, उन सां ई राब्तो करे सघिजे थो। अदालत गैर मामूली सूरतहाल में ई मुदाख़लत करे सघे थी। कंहिंखे बि हक़ न आहे त धरणा हणी मोटरवे बंद करे। जलसो करण हक़ आहे, पर आम शहरनि जा हक़ मुतासिर न थियण घुर्जनि। अदालती फ़ैसिलो मौजूद आहे त समूरा जलसा परेड ग्राउंड में थियण घुर्जनि। इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस आमिर फारूक जा पीटीआई जे धरणे सबब रस्तनि जे बंदिश ख़िलाफ़ वापारियुनि जी दरख़्वास्त ते रिमार्क्स। वापारियुनि जे वकील दलील ॾींदे चयो त रस्तनि ते कंटेनर रखिया विया आहिनि, जंहिं सबब परेशानी थी रही आहे। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त हाईवेज़ ऐं मोटरवेज़ ते फेडरेशन जो कंट्रोल आहे। वफ़ाक़ी हुकूमत उन हवाले सां वाज़िह हिदायतूं ॾेई सघे थी। पंजाब जे घरू खाते पीटीआई चेयरमैन इमरान खान ते हमले जी जांच लाइ जोड़ियल जांच टीम ते वफ़ाक़ जे एतिराज़नि खे दुरुस्त करार ॾेई छडि॒यो। घरू खाते जे अमलदारनि सीनियर अख़्तियारनि खे आगाह कयो आहे त जेआईटी ते वफ़ाक़ जा एतिराज़ सही आहिनि, जन ते नज़रसानी थियण घुर्जे। जांच कमेटी में ॻुझनि इदारनि खे शामिल न कयो वियो त जेआईटी पंजाब ते ॿधल ऑफिसरनि ते समझी वेंदी। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी घरू खाते पंजाब हुकूमत खे ख़त लिखी जेआईटी ते ख़दशा ज़ाहिर कया हुआ। अगूणे वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद के मुबैन तौर धमकी। रावलपिंडी जी सिविल लाइन थाणे ते केस दाख़िल। सीसीपीओ रावलपिंडी शेख रशीद ऐं लाल हवेली खे आगाह कंदे संदसि सिक्योरिटी वधाए छॾी। कराची जे एक्सपो सेंटर में जारी दिफ़ाई निमाइश जो 3 ॾींहुं। वॾे वज़ीर मुराद अली शाह एक्सपो सेंटर जो दौरो करे मुख़्तलिफ़ स्टॉल्स जो जाइज़ो वरितो। सामूंडी फौज पारां सीबियू ते निशाने पाकिस्तान मश्कुनि जूं तयारियूं एयर शो बि थींदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह निशाने पाकिस्तान जी तक़रीब में मौजूद। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर शर्जील मेमून जी सदारत हेठि बीआरटी येलो लाइन प्रोजेक्ट जो इजलास। येलो लाइन जे बसनि जी ख़रीदारी जो अमल शुरू करण जी हिदायत। शर्जील मेमून चयो त येलो लाइन बाबति मुख़्तलिफ़ ऑप्शन ते गॾियल कमु कयो वञे, जीअं रिपोर्ट आलमी बैंक वटि पेश करे सघूं। हलंदड़ महीने जे आख़िर में हैदराबाद में पीपुल्स बस सर्विस जे पहिरें रूट जी शुरूआत कई वेंदी। कराची जे इलाइक़े सरजानी टाउन में मिठाणी वासी मुख़्तियार कार मंगो पीर
एजाज चांडियो के क़त्ल कंदड़ जवाबदार दहशतगर्दी तौर अदालत में पेश। अदालत जवाबदार भक्त शहर के 24 नवंबर ताईं जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छडियो। गैर कानूनी कब्जन खिलाफ ऑपरेशन दौरान फायरिंग में मुख्तियारकार एजाज चांडियो मारिजी वियो हो। कराची के इलाके आक्सबे में शहरन मुबैना तौर पत्थर हणी एक शख्स के मारे छड़ियो। मारिजी वियल जी सुञाणप 50 वरन के हातिम नाले तौर कई वई। पुलिस मूजिब हातिम नशे की हालत में शेर खान उर्फ शेरू के घर ते पथराव कयो, जंहिंमें बारड़ो जख्मी थी पियो, जंहिं तां शेर खान के घर भातिन खेसि पत्थर हणी मारे विधो। घर धणी शेर खान उर्फ शेरू के गिरफ्तार कयो वियो। शिकारपुर वेझो भाग्यन चोरन में जहिड़ो एक ॼणो मारिजी वियो। बाबुल खान भयो जे मामे समेत 8 ॼणा जख्मी। जागण वारे इलाइक़े में सारिन जे वल चोरी थियण वारे वाक़े जा पेरा खणण दौरान भाग्यन चोरन में जहिड़ो थी पियो। फायरिंग में सिराज मरपाणी मारिजी वियो। जमींदार जुल्फकार भयो समेत 8 ॼणा जख्मी। धुरन में शिकतान। शहजादकोट में मासूम बाड़ी सां मुबैना ज्यादती, जवाबदार गिरफ्तार न थियो। सब्जी मंडी पाड़े में 7 वरन की बाड़ी के 60 वरन के पीटसन अब्दुल गफूर मक्सी मुबैना तौर ज्यादती जो निशानो बनायो। मुतासिर बाड़ी के मेडिकल लाइ अस्पताल मुंतकिल कयो वियो। मलीर में नौजवान के जड़तू मुकाबले में मारण के इल्जाम हेठि 3 अहलकार मुअतल। सुखण पुलिस जे मुबैना मुकाबले में मारिजी वियल नौजवान मोहम्मद बख्श लाचारी के वाक़े में अहलकार सलीम महबूब कोसो ऐं फिदा कश्मीरी के मुअतल कयो वियो। एसपी मलीर कामरान की अगवानी में इंक्वायरी कमेटी की सिफारिश ते कार्रवाई कई वई। सिंध के मुख्तलिफ इलाक़न में धार धार रोड हादसन में 7 ॼणा अजल जो शिकार। नूरियाबाद वेझो कराची का हैदराबाद वेंदड़ मज़दा ऐं ट्रॉलर में टक्कर, 3 ॼणा फौत थी विया। फौतन में हुसड़ी वासी 45 सालन जो शाहिद पंवर, 25 सालन जो जाड़ो ऐं 22 सालन जो मुकेश शामिल। टंडोजा में ज़र यूनिवर्सिटी कॉलोनी वेझो ट्रॉलर ऐं ट्रक में टक्कर में 2 ॼणा फौत थी विया। सखर वेझो टूल प्लाज़ा वटि ट्रक हेठां अची रोहिड़ी वासी दम ॾिनो। वारसन जो लाश रखी धणो झंडो मीर वेझो ट्रक जो मोटरसाइकिल के टक्कर, रोड पार कंदड़ नींगरी फौत। सिंध में बरसात ऐं ॿोॾ मुख़्तलिफ़ बीमारियुनि मुंहुं कढियो। वधीक 5 ॿारड़ा फौत। ठुल बरसां ॻोठ अला रखियो बंगुलाणी में 7 वरन जो विसरम बंगुलाणी ऐं ॻोठ मीरल वाह में 2 महीननि जी छाज़िया बंगुलाणी मलेरिया वगे फौत। 15 ॾींहनि दौरान फौतुनि जो अंग वधी 37 थी वियो। मलीर जे इलाइक़े गुलशन ईद में टैंट सिटी में बारड़ो फौत। तंगवाणी बरसां ॻोठ लंजो खान जखराणी वासी 8 वरन जो मेहरान जखराणी मलेरिया वगे दम ॾिनो। डोकरी वेझो ॻोठ मिर्ज़ा जूणिजो में गैस्ट वगे बाड़ो फौत थी वियो। कादिरपुर वेझो मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर, नौजवान फौत। सरहद नेशनल हाईवे ते कर्नल मोड़ वटि मोटरसाइकिल ऐं मज़दा में टक्कर थी पियो। मोटरसाइकिल सवार दिलशाद शेख फौत थी वियो। नवाबशाह वेझो स्कूली वैन ब्रेक फेल थियण सबब ट्रॉलर सां टकराइजी वई। 6 शागिर्दनि समेत 5 ॼणा ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। ऐं कोठड़ी में बिजली जो करंट लॻण सबब नौजवान फौत। मरियम गार्डन वारे इलाइक़े में बिजली जे पोल ते बिजली ठाहींदे करंट लॻण सबब 30 वरन जो नदीम भट्टी फौत थी वियो।